सुहाराणी, ओ सुहाराणी। अचो सारंग। वे मूंखे तोसां कुछ ॻाल्हाइणो आहे। ॿुधाए कहिड़ी ॻाल्हि? अदा भूरे वारे मसले जी तोखे ख़बर आहे न? हा सारंग, अम्मा त हरू भरू ज़िद पई करे, हुननि वटि हली वञिबो त का ॻाल्हि ई न आहे। ख़बर अथई दोस्त मूंखे छा था चवनि? छा था चवनि तुंहिंजा दोस्त? दोस्त मूंखे चवनि था त ॿियनि जा सभु मसला हल थो करे ऐं पंहिंजे माइट जो घर फिटो पियो अथसि, उन जे लाइ कुझु बि नथो करे। तुंहिंजे इन दोस्तनि जी ॻाल्हि त सची आहे सारंग। तॾहिं त तोसां मशवरो थो कयां त भूरे वारो मसलो पाण ॿिन्हिनि खे हल करणो आहे। जे ज़रूरत पई त काके पटेल जो बि सहारो वठिबो। इहो त तमामु बहितर सोचियो अथई। आऊं त चवां थी इहो कमु अॼु ई थियणु घुरिजे। न, फ़िलहाल तकड़ न कबी। तूं पहिरियां मासी जानूल खे सम्झाए। तुंहिंजी माउ आहे, तुंहिंजी ॻाल्हि ज़रूरु सम्झंदी। सारंग, अम्मा खे ताऊं राज़ी करे वठ। बाक़ी नूरी वारनि खे सम्झाइण जो सोचींदासीं। ठीकु आहे, आऊं अम्मा खे सम्झायां थी। सम्झाइणु ज़रूरी आहे, न त इहे नंढा नंढा मसला वॾी मुसीबत करे वठंदा आहिनि। हा सारंग, ॻाल्हि त सची आहे। ऐं इहो बि ॾिस न सुराणी, असां वटि हिते थर में हिकु न ॿिए ॾींहुं ख़ुदकुशी जो वाक़ियो थींदो थो रहे। हा, इहो त रोज़ जो मामूल थी वियो आहे। ऐं हिननि वाक़ियनि जी मेन वजह इहा ई आहे, घरनि जी अणबड़त। रब ख़ैर करे, पाण खे इहो मसलो हल करणु घुरिजे। हा सुहाराणी, मां त काफ़ी ॾींहंनि खां इन ई मसइले ते सोचे रहियो हुउसि। ठीकु आहे सारंग, कुझु न कुझु करे था वठूं, पर तूं हथ धोई अच, ॿई गॾिजी मानी खाऊं। मूं बि न आहे खाधी। माटी जुड़िया तव्हां जो विहां थिए पियो। मिना सॼी ख़बर तिना कहिड़ी ख़बर होए? हाउ काका पटेल, तोखां त मुंहिंजो विहां कोन थियो। तो वारी काका इहा पटेली मूं बि ॾिसी छॾी। माटी मिना तव्हां जे लाइ संग जुड़ियो पे। तूं ए तो मां कान तो पटेल ना संग किन्ही जुड़े। ए बात खोटी है। तिना कहिड़ी ख़बर मिना सॼी ख़बर है होए? हाउ काका पटेल, हाणे तो चवीं न, जॾहिं मूं पाण पंहिंजो बंदोबस्त करे छॾियो आहे, पहिरीं किथे हुएं? माटी हे घोरियो तव्हां जो भलो थिए हूं इहे में ख़ुशि सां। हाउ काका पटेल, हाणे तुंहिंजी दुआ खपे, बाक़ी संग बंग जी हाणे मूंखे ज़रूरत कोन आहे। तो खासो माटी खासो, हूं हेणा तो सदो रहना उहा हकीकत सुणाऊं। वो डिकरी रो संग बे पासे दे छड़े। तिना केड़ी खबर मिना सजी खबर है होए। पर माटी जुड़िया ता जो विया थे किथे तो ई मिना सुणाए। काका पटेल, तो वारी इहा पटेली भले गर्क थी वने, पर इहो कम आऊं तोखे कोन ॿुधाईंदुसि, छो त मुंहिंजो ठहियल कमी फिटी वेंदो। माटी ता जी मर्जी, तिना केड़ी खबर मिना सजी खबर है। काका पटेल तू वञ हिता टर, असुल मुंहिंजी जान छॾ। हा कहे तो चढ़ाऊं, हूं हेणा ही तो चाहे कहूं। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।